हैदराबाद में गैस सिलेंडर जी दुकान अंदर धमाके में फ़ौत थियलनि जो अंग वधी 6 थी वियो। ज़ख़्मियुनि मां अॼु वधीक 2 ॼणनि सिविल अस्पताल कराची जे बर्न्स वार्ड में दम ॾिनो। गुज़िरियल राति 4 ज़ख़्मी फ़ौत थिया हुआ। सिविल अस्पताल हैदराबाद मां अॼु वधीक 4 ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। 50 ज़ख़्मियुनि मां कराची मुंतक़िल कयल ज़ख़्मियुनि जो अंग वधी 28 थी वियो। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद जे इलाइक़े प्रेटाबाद में सिलेंडर जी दुकान में धमाके ऐं बाहि भड़कण सबबि 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि जो हैदराबाद ऐं कराचीअ जे अस्पताल में इलाजु हलंदड़ आहे। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुअण सबबि फ़ौतियुनि जो अंग वधण जो ख़दशो वधी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।